बिचा पीरा बिचा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी सरवर जमाई जी रूहानी पेशवा मखदूम जमील जमाई अगुणो रेवेन्यू मिनिस्टर मखदूम महबूब जमा सां कराची में मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान बल्दियाती इलेक्शन में थींदड़ सियासी तकरार वधंदड़ इख़्तिलाफ़ ख़त्म कया विया आहिनि। पीरा बिचा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी संदसि वफ़द सां गॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत करे छॾी आहे। सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील जमाई मखदूम महबूब जमा पीरा बिचा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी जे पार्टी में शमूलियत जी भरपूर आजियां कई आहे। पीरा बिचा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी चयो आहे त ज़िले मटियारी तोड़े बिचा जे शहर जी भलाई बहितरी तरक़ीअ लाइ मखदूम ख़ानदान सां गॾिजी ख़िदमत कम करण जो फ़ैसिलो कयो आहे। बल्दियाती इलेक्शन में थींदड़ तकरार ऐं सियासी वधंदड़ इख़्तिलाफ़ ख़त्म करे छॾिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।